मेरठ शहर में समाजी भलाई जे कम लाइ क़ाइमु कयल मैडम मुमताज़ वेलफेयर सेंटर जो इफ़्तिताह हिकु सादी ऐं पुरवकार तक़रीब दौरान कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि, समाजी कारकुननि, औरतुनि ऐं नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। सेंटर इंतिज़ामिया मूजिबि हर हफ़्ते अङारे ॾींहुं ज़रूरतमंद मरीज़नि लाइ मुफ़्त तिबी चकास ऐं दवाऊं फ़राहम कई वेंदियूं। तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर साजिद अब्बासी चयो त मैडम मुमताज़ वेलफेयर सेंटर इलाइक़े जे ग़रीब ऐं बेसहारा ऐं ज़रूरतमंद माण्हुनि लाइ अहम सहारो साबित थींदो। हुन ॿुधायो त सेंटर में लेब क़ाइमु कई वई आहे ऐं ग़रीब मरीज़नि जो मुफ़्त इलाज पिणु कयो वेंदो। तक़रीब जे आख़िर में दुआऊं घुरी वयूं जॾहिं त सेंटर जे इंतिज़ामिया अवाम सां गॾिजी समाजी ख़िदमतुनि खे जारी रखण जो अज़म जो इज़हार कयो। मेहर में मां प्रेमा सां गॾु मेडिकल जूं सहूलियतूं मेहर जे अवाम खे डोर स्टेप ते ॾींदुमि। इन हवाले सां असां अॼु बाक़ाइदगीअ सां आगाज़ कयो आहे, जोङारो आहे ऐं अलहमदुलिल्लाह मां पंहिंजी टीम सां गॾिजी आयो आहियां। हिते जेके मां सहूलियतूं ॾींदुमि जंहिंमें मां त पाण यूरोलॉजिस्ट आहियां त उनजे हवाले सां जेके बि मां मरीज़ चेक कंदुमि सॼी ज़िंदगी जे लाइ फीस बि लाइ कंदुमि मां उनजी का बि चार्ज न आहे। ऐं उनखां अलावा असां बुकिंग जो अल्ट्रासाउंड बि फ्री कंदासीं ऐं अगरि जेके को इन में ऑपरेशन जो केस निकिरे थो त उन में मां पंहिंजे हथ जी महिनत बि फीस बि लाइ कंदुमि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।